बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा ला सियमा अला मुहम्मदिल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अला अलौसियाइ मिन इत्रतिल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिजसा व तह्हरहुम तत्हीरा। वलानतु दाइमतु अला अदाइहिम मिन यौमि ज़ुल्मिहिम इला क़ियाम यौमिद्दीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इन्नी लिमा अंज़लत इलय्या मिन खैरिन फ़क़ीर। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुर्बा वमन यक़्तरफ़ हसनन फ़ज़िद लहू हुस्ना वल्लाहु गफ़ूरुन शकूर। सलवात। बारह दिगर हदिया सलवात। मुझे सामो कुरान मजीद जी सूरत शूरा मां 23 आयत जे अध हिस्से जी तलावत जो शर्फ हासिल कयो। हिन आयत में खुदावंद आलम अजर रिसालत के अहल बैत जी मोहब्बत के करार ॾिनो। न रुगो रसूल मगर सभिनी रसूलन जी तमाम अंबिया जी अजर इन में रखी हुई है गोया अहल बैत से मोहब्बत रख। अहल बैत से मोहब्बत रखण से दीन से वाबस्तगी रहंदी। छो 1,24,000 पैगंबर यो दीन पुजायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दीन के मुकम्मल कयो। मुकम्मल करण खां बाद इन जी हिफ़ाज़त की जिम्मेवारी अली ऐं औलाद अली जे ज़िम्मे थी। इन करे मोहम्मद व आले मोहम्मद अलैहिस्सलाम जी अजर तमाम नबियुनि जी अजर मुक़रर थी आहे। हाणे जेतिरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अजर के मज़बूत करण जे लाइ ऐं सभिनी जे दिलनि में घिरी वञण राशिक करण जे लाइ जेतिरो रसूल ताक़ीद फरमाई आहे ओतिरो ई असर घटि थो नज़र अचे। हाणे मां वञे साम्हूं अॼोकी मुनासिबत सां रुगो इहो अर्ज़ु कयां हज़रत सलवात। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, हज़रत सलवात। ज़िक्र रसूल के ऐं ज़िक्र आले रसूल के खुदावंद आलम रसूल जी ज़बानी एतिरी अहमियत ॾिनी आहे, एतिरी अहमियत ॾिनी आहे त जीअं माण्हू अहल बैत सां मरबूत थी करे दीन में मज़बूत ऐं पक्का थियनि ऐं दीन जिन जो मज़बूत हूंदो मुहकम हूंदो उन्हनि जे लाइ निजात आहे। मगर हकीकत में रसूल खां बाद माण्हू वरी ओतिरो ई मुखालफ़त करे ज़िक्र अहल बैत खे केरायो, घटाइण जी कोशिश कई।
हाँ मां वजे साम्हूं अर्ज़ कंदुसि पंहिंजे मारूज़ात में केतिरे क़दुरु अहल बैत जे ज़िक्र खे बंदि करणु ख़तमु करण जे लाइ कोशिशि कई वई। मां अॼु वञे साम्हूं रुॻो इहो अर्ज़ु करणु चाहियां थो त हीअ असांजूं सालाना जूं मजलिसूं रुॻो रस्म रवाज आहे या को मक़सद बि आहे, इहो बि ज़हननि में हुजे त हीअ जेके मजलिसूं असां कयूं था, एतिरो सारो ख़र्च कयूं था, इन्हनि जो को मक़सदु आहे या ईअं रुॻो रस्म रवाज पूरी थी वई, दादा ठीकु आहे मजलिस थी वई। असां पंहिंजे पर में जेतिरो थी सघे थो कोशिशि कयो था त वाक़ई असां अहल बैत अलैहिस्सलाम जो हक़ीक़ी ज़िक्र अदा करे सघूं। हाणे मां वञे साम्हूं पंहिंजे 8 इमाम रज़ा अलैहिस्सलाम जो फरमान अर्ज़ करे छॾिया। असांजे पंहिंजे पर में मजलिस हे जेको ॾिसूं था पिया, लाउड हुजनि, शामियाना हुजनि, गिरम फर्श हुजनि, जॾहिं बि मजलिस जे लाइ चइबो त ज़हन में इहो ईंदो त शामियाना बि हूंदा, लाउड बि हूंदो, मौलवी पढ़ण वारा बि हूंदा, ज़ाकिर बि हूंदा। असां हिन खे मजलिस था सम्झूं त इहे माण्हू हिते अची असांखे कुझु ॿुधाईंदा, असां कुझु ॿुधी सम्झंदासीं। हाणे असांजे हिन पर में पाण सम्झो था त असां हींअर हिननि मजलिसुनि में 3 थुरियूं आहिनि साईं। हिकिड़ो बानी जेको मजलिस खे बरक़रार थो करे, क़ाइम थो करे, प्रोग्राम थो ठाहे, तारीख़ मुक़ररु करे थो, पढ़ण वारनि खे बि दावत, अवां सभिनी खे बि दावत जी ॿुधो। हिकिड़ो पहिरियों नंबर बानी, ॿियो नंबर मौलवी ऐं ज़ाकिर पढ़ण वारा, 3 नंबर अवां ॿुधण वारा। इहे 3 असां रुकन आहियूं हिन मजलिस जा। ऐं अॼोके मुआशरे में ॾिसजे ईअं थो त असां सभई रुगो पंहिंजे गर्ज़ुनि में मुब्तला, सभु को पंहिंजूं गर्ज़ूं पियो पूरियूं करे। बाक़ी हाणे मां इहो तव्हांजे ज़हननि में रखी ऐं दावत फ़िक्र थो ॾियां त इमाम रज़ा अलैहिस्सलाम जो फरमान आहे, इमाम फरमाए थो मन जलस मजलिसन लियुही फीहि अमरना लम यमुद क़ल्बुहु यौम तमूदुल क़ुलूब। इमाम फरमाए थो जेको बि वेहे, जिते बि वेहे, जेतिरा बि हुजनि, जेके बि वेहनि, जिते बि वेहनि, जेतिरा बि हुजनि, इमाम जे फरमान में का पाबंदी कान्हे का त 100,000 माण्हू हुजनि। इमाम जे फरमान में इहा बि पाबंदी कान्हे का त इहा मजलिस मस्जिद में या इमाम बारगाह में थियणु खपे। इमाम जे फरमान में इहा पाबंदी बि कान्हे का त लाउड बि हुजनि, वॾा वॾा मौलवी महांगा बि हुजनि। मन जे जुमिले में एॾी वुसात आहे, मन में इमाम तो फरमाए तो मन जलस, जेके भी, जेतिरा भी, जिते भी वेहनि। हाणे इमाम तो फरमाए जेके घटि में घटि 2 हुजनि जो हिकिड़ो ॿुधाए, ॿियो ॿुधे, इहा बि मजलिस आहे। इमाम बारगाह न हुजे, घर में हुजनि तॾहिं बि मजलिस आहे, दुकान ते वेठा हुजनि तॾहिं बि मजलिस आहे, रेल बस में हुजनि, सफ़र में हुजनि तॾहिं बि मजलिस आहे। हाणे इमाम फरमाए थो मन जलस मजलिसन लियुही फीहि अमरना लम यमुद क़ल्बुहु यौम तमूदुल क़ुलूब। इमाम फरमाए थो जेतिरा बि हुजनि, जिते बि वेहनि, रुगो वेही पाण में इहो तय कनि त इमाम जो कमु या इमाम जो अमर कीअं ज़िंदा कजे। इमाम इहा मजलिस थो ॾसे। इमाम फरमाए थो इहा मजलिस आहे त कंहिं बि जाइ ते वेही रुगो इहो प्रोग्राम ठाहिनि त मां इमाम या मौला जो फरमान क़ाइम कयां, ज़िंदा कयां, इहा मजलिस आहे। असां बि पंहिंजे पर में हिन मुआशरे में मजलिस जो सम्झी कुझु आया आहियूं त कुझु मुआवज़ो मजलिस जो मिलंदो, कुछ कुरान जो आयतूं ॿुधंदासीं, कुछ फज़ाइल ॿुधंदासीं, कुछ मसाइल ॿुधंदासीं, ज़रूर को न को सवाब असांखे मिलंदो। मगर इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाए थो